इब्रार पुट अॼु हुन नांगणी जी शादी थी वई, चई तोखे डंगे असां खां जुदा करे छॾियो। पर पुट किरण कॾहिं बि ख़ुशियूं न माणींदी, इहा हिकु माउ जी हुनखे बददुआ आहे, बददुआ आहे। जेकॾहिं कलसुम सही आहे त पोइ किरण असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। असां खां असांजो पुटु जुदा कराए छॾे त पोइ पाण बि शादी जे लाल जोड़े में रोईंदी रहंदी। मुंहिंजा मालिक जंहिं बि असांजे इब्रार खे मारियो या मारायो आहे हुनजी दिलि बि साॻे हिते गज में रुकाए त ज़ालिम खे ख़बर पए त बचन जो सूर कीअं दिलि में नासूर अची वधंदो थो वञे। पुट मां तुंहिंजी कातिल खे कोन छॾियां हा, पर आबिद किरण खे अञा ताईं बि ॾोही कोन थो वञे। इब्रार किरण जी मकारी मूं ॾिठी आहे, आबिद हुन बदचलन खां वाक़िफ़ न आहे, तॾहिं किरण खे ॾोही नथो वञे। पर मां हुन ज़ालिम खे कोन माफ़ कंदसि पुट, कोन माफ़ कंदसि, कोन माफ़ कंदसि। गुलाब खे किरण जी शादी एतिरो जल्दी कराइण न घुरिबी हुई, या त मुंहिंजे पुट जी क़बर जी मिटी बि आली आहे। जी शादी करे शाबस अथई गुलाब, शाबस अथई। मूं त सम्झियो हुयो त गुलाब खे बि इब्रार जो एतिरो ई दर्द आहे जेतिरो मूंखे आहे, पर इहा त मुंहिंजी पुट हुई, भुल हुई मुंहिंजी। उनखे पंहिंजी धीउ किरण प्यारी हुई, इब्रार जे मरण जो अफ़सोस कोन हुयो। इब्रार याद आयो याद त बाजू बेवफाइयूं आयो आहे। गुलाब जो कयल चङायूं यादि करे रोआं थो। आख़िर गुलाब इहे छो कयो? न कर उन्हनि जो वीचार, त जी झुरी पवंदी आबिद। इहे न वीचार कया कर तो। गुलाब मुंहिंजो अबे जो पुटु आहे। गुलाब जी इहा एॾी वॾी ग़लती विसारण जहिड़ी न आहे। जे गुलाब खे किरण जी शादी कराइणी हुई त मूंखां पुछे हा, मूंखां। मां झलियासि त कोन हा, पर घटि में घटि त कुझु ठंडो पियो आहे त मुंहिंजे नंढे भाउ मूंसां सलाह कई। इब्रार जे मौत जो मंज़ूर अञा आईने थिया, मुंहिंजी अखियुनि जी आॾो फिरे पियो। जी शादी कराए छॾी। तुंहिंजे भाउ जी धीअ असांजे इब्रार खे माराया आहे आबिद। वक़्तु साबित कंदो आबिद त किरण जा हथ इब्रार जी रत सां रंगियल आहिनि। दर्द कथाऊं जिंदगी मोहब्बत जा बणिया सिलसिला। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।